अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ताज़ा तरीन रिपोर्ट ॾींदा हलूं दुलाब ड्रामे जी। दुलाब ड्रामे जी जेका अपडेट्स आई आहे दोस्तों, उहा तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों, ॿुधायो पियो वञे त हाणे जेको आहे दुलाब ड्रामे जी एडिटिंग रूम में वॾी तेज़ी सां एडिटिंग हली रही आहे। ऐं ॿी तरफ़ तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं दोस्तों, तमामु जल्द उन्हनि जी कोशिशि आहे सिंध टीवी वारनि जी त दुलाब ड्रामे खे लॉन्च जल्द मां जल्द कयो वञे। हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दोस्तों कुझु ॾींहं तव्हांखे वेट करिणो आहे ऐं ख़बर पइजी वेंदी त दुलाब ड्रामो 10 अक्टूबर ते हलियो ठीकु, न त पोइ 10 महीने जी आख़िर में या 11 महीने जी शुरूआति में हली वेंदो। ड्रामो बहितरीनु आहे, जंहिंमें आज़म बेंगल हुजे उहो ड्रामो घटि थी नथो सघे दोस्तों। ज़बरदस्त ऐं बहितरीनु इन में अदाकारी ऐं नए जेको आहे रूप में आयो आहे आज़म बेंगल दुलाब ड्रामे में। हिन जो अनोखो किरदारु आहे दुलाब ड्रामे में। ॾाढी VIP कहाणी आहे इरफान शेख जी बि, उमीद अली कलवर जी बि, ऐं जेका ॿिया अदाकार आहिनि साईं निसार शाह, सभिनी जी अनोखी कहाणी आहे। ज़बरदस्त ड्रामो आहे, तमामु जल्द ऑन एयर थींदो दोस्तों। लाइक सब्सक्राइब ऐं शेयर कंदा असांजे हिन चैनल खे।